हैदराबाद एंटी करप्शन कोर्ट सिंध यूनिवर्सिटी करप्शन केस में टेंडर ते सही कंदड़ जांच ऑफिसर के गिरफ्तार करे पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। जांच ऑफिसर के ईंदड़ ॿुधणी ते हतमी चालान पेश करण जी हिदायत कई आहे। एंटी करप्शन जे स्पेशल जज अब्दुल गफूर कल्होलो जी अदालत में सिंध यूनिवर्सिटी करप्शन केस जी ॿुधणी थी। ॿुधणी दौरान सिंध यूनिवर्सिटी जो अॻूणो वाइस चांसलर डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफत, अॻूणो रजिस्ट्रार अमीर अली अबरो, सलीम चांडियो, सिंध यूनिवर्सिटी ठटे कैंपस जो प्रो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर सरफराज सोलंगी समेत 50 खां वधीक उस्ताद, ऑफिसर ऐं ठेकेदार अदालत में पेश थिया। ॿुधणी तां गैर हाज़िर रहण करे अदालत टेंडर ते सही कंदड़ ऑफिसर ख़ालिद मीरानी के गिरफ्तार करे पेश करण जो हुकुम जारी कयो। ॿुधणी दौरान जांच ऑफिसर सैफुल्ला हालेपोटो चालान पेश न करे सघियो। अदालत सख़्त कावड़ जो इज़हार कंदे पुछाणो कयो। ॿुधणी दौरान जज रिमार्क्स ॾींदे चयो त जेकॾहिं सबूत पेश करे नथा सघो त अदालत जो वक़्तु ज़ाया न कयो। जेके माण्हू टेंडर में शामिल ई न आहिनि उन्हनि खे केस में नामज़द कयो वियो। अदालत चयो त 8 ॾींहनि अंदरि चालान ऐं अहम सबूत पेश करियो। जंहिं ते जांच ऑफिसर मुखातिब थींदे चयो त असांखे 15 ॾींहनि जो वक़्तु ॾियो, असां सबूत पेश कंदासीं। अदालत ॿुधणी 17 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी ऐं जांच ऑफिसर खे ईंदड़ ॿुधणी ते हतमी चालान पेश करण जी हिदायत कई आहे।